अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंज़र अज़ीज़। सबका पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पार्टी पॉलिसी का हटी को मेंबर वोट दे थो तो वोट शुमार न थींदो। फ्री वेल मेंबर ता हयात नाअहिल न थींदा। सुप्रीम कोर्ट सदाती रिफरेंस ते फैसलो ॿुधाए छॾियो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच 2-3 जी अक्सरियत सां आर्टिकल 63A जी तशरीह ते पंहिंजी राय ॾेई छॾी। अदालत महफ़ूज़ फैसले में चयो आहे त सियासी जमायतूं जमहूरियत लाइ लाज़िम आहिनि। आर्टिकल 63A सियासी जमायतन के सियासी मैदान में तहफ़्फ़ुज़ फराहम करे थो। आर्टिकल 63A अकेले लागू नथो थिए। आर्टिकल 63A जो मक़सद बाग़ी थियण खां रोकण आहे, पर कंहिं मेंबर के वोट ॾियण खां रोके नथो सघिजे। वक़्त अची वियो आहे त फ्री वेल मेंबरनि जी नाअहली जे हवाले सां कानून साज़ी कई वञे। अदालत सदारती रेफरेंस उकलाईंदे मुस्तक़बिल में इनेराफ रोकण जो सवाल सदर के वापस उमाणे छॾियो। सुप्रीम कोर्ट के 2 जजन सदारती रेफरेंस से अक्सरियती फैसले से इख्तिलाफ कंदे फ्री वेल मेंबरन के डी-सेट करण की राय ॾेई छॾी। जस्टिस जमाल खान मंदोखेल और जस्टिस मजहर आलम खान इख्तिलाफी नोट में चयो आहे त रेफरेंस में पुछल सवालन ते राय नथी ॾेई सघिजे। आर्टिकल 63 मुकम्मल शिक और कानून वाज़े आहे। आर्टिकल 63 तहत नाअहली खां पोइ अपील जो हक़ हूंदो आहे। हू 3 जजन की राय से मुत्तफ़िक़ न आहिनि। सुप्रीम कोर्ट पाकिस्तान के इख़्तिलाफ़ियात के किरण का बचाए वरतो। अज सुप्रीम कोर्ट लोटन खिलाफ फैसलो ॾिनो आहे। फैसले ते सुप्रीम कोर्ट जा थोरा मञूं था। मुल्क में इंसाफ हुअण घुर्जे। PTI चेयरमैन इमरान खान जो कोहाट में जलसे के ख़िताब। संदसि चवण आहे त संदसि हुकूमत केराई वई। हुकुमरान हाणे फांसी पिया आहिनि। खेनि इस्लामाबाद ॾांहुं हक़ीक़ी मार्च करणो आहे। सदारती रिफरेंस ते अदालती राय खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां इत्तेहादिन जो हंगामी इजलास तलब। ज़रियन मूजिब इजलास में सुप्रीम कोर्ट के फैसले खां पोइ पैदा थियल सूरत-हाल ते मुशावरत थींदी। चूंड सुधारन आम चूंडुनि मुआशी सूरत-हाल ते पिण ख़्यालन जी ॾे वठि कई वेंदी। वफ़ाक़ी काबीना नेब के कानून के कारो कानून करार ॾेई छॾियो। नेब कानून में तरमीम लाइ कमेटी क़ाइम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना के इजलास में मुल्क की मजमूई सियासी और मुआशी सूरत-हाल जो जायज़ो वरितो वियो। पधराई मूजिब नेब की कार्रवाइन से अहम तरीन मुल्की मामलन के नुकसान रसियो। नेब कानून सिर्फ हिरासा करण लाइ इस्तेमाल कयो वियो। इजलास में रिटायरमेंट की डायरेक्टरी रूल रद्द कंदे सरकारी ऑफिसरन खिलाफ रूल्स तहत जारी कार्रवाई खत्म करण की मंजूरी ॾिनी वई। सख्त गर्मी की लहर के मुंह ॾियण लाइ माहौलियाती तब्दीली टास्क फोर्स कायम करण की मंजूरी। पाकिस्तान के 75वीं सालगिरह ते एजाजी नोट जारी करण की पिण मंजूरी ॾिनी वई। तय थियल राय आहे तो कुछ शोबन में सुधारन खां पोइ इलेक्शन मैदान में नथो वञे। गॾियल मुशावरत सां चूंडुनि जो मरहलो तय कयो वेंदो। साल सवा साल जो मुद्दो आहे। हूअं बि गदले पानी में ॿीहर लहण का सुठी ॻाल्हि न हूंदी। हिन वक्त मुल्क जो सब खां वॾो मसलो तबाह ऐं बर्बाद थियल मईशत के संवारण आहे। इमरान खान गुज़िरियल 4 सालन में समूरा इदारा करे छॾिया। JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान। हुकूमत जो नेब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इकबाल के हटाइण जो फैसलो। ज़रियन मूजिब नेब तरमीमी आर्डिनेंस जो मुद्दो 2 जून ते ख़त्म थी रहियो आहे ऐं आर्डिनेंस ख़त्म थींदो त मौजूदा चेयरमैन पंहिंजे उहिदे ते बरक़रार न रही सघंदो। सिंध सरकार पारा IBA टेस्ट में 40 मार्कू खंडड़ उस्ताद उम्मीदवारन के पास करण जो ऐलान। वॾे वज़ीर पानी की खोट और गैर मुंतफ़ाणी विर्छ जो ज़िम्मेवार इरसा के करार ॾेई छॾियो।
मुराद अली शाह जो चवण आहे त हाणे 40 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना वेंदा। सिंध में IBA ज़रिए मेरिट ते उस्तादनि जी भर्ती थी। 35,870 उस्तादनि जूं जायूं ख़ाली हुयूं। ॿार वण हेठियां पढ़ी सघनि था पर उस्ताद खां सवाइ नथा पढ़ी सघनि। इर्सा तबाही मचाए रहियो आहे। सिंध जो पाणी चोरी थी रहियो आहे। पाणी जी मुंसिपाणी विर्छ न थी त नफ़रतूं वधंदियूं। पाणी न मिलण सबबि ख़रीफ जो फसल तबाह थी रहियो आहे। सिंध खे पाणी जी ज़रूरत दौरान इर्सा डैम भरिया ऐं लिंक केनाल खोले छॾिया। सिंध खे इर्सा जे पाणी विर्छ ते सख़्त एतिराज़ आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि अमन अमान जी सूरत हाल ते इजलास। वॾे वज़ीर जी दहशतगर्दी जी नई लहर खे ख़त्म करण पुलिस रेंजर्स ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खे गॾिजी रिथाबंदी करण जी हिदायत। इंटेलिजेंस एजेंसीज़ खे चई छॾियो आहे त नतीजा खपनि। दहशतगर्दी जा वाक़िया बर्दाश्त न कया वेंदा। दहशतगर्दनि जो को बि मज़हब ऐं ॿोली न हूंदी आहे। वापारियुनि सां ॻाल्हाए दुकान खोलण जो वक़्तु मुक़ररु कयो वेंदो। शहरी ऐं वापारी दहशतगर्द अंसरनि ते नज़र रखनि ऐं सिक्योरिटी इदारनि सां सहकार कयो वञे। दुश्मन मुल्कनि ॿीहर दहशतगर्दनि जी फंडिंग शुरू कई आहे। समूरनि दहशतगर्दनि जो नेटवर्क गॾिजी कमु करे रहियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अमेरिका जे 3 ॾींहनि जे दौरे ते न्यूयॉर्क पहुची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन सां मुलाक़ात ऐं UN फूड सिक्योरिटी वज़ारती इजलास में शिरकत कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी 21 मई ते चीन ऐं 23 मई ते स्विट्ज़रलैंड जो दौरो पिणु कंदो। PTI जे ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बंदि करण जो फ़ैसिलो करे छॾियो। सूबाई काबीना प्रोग्राम बंदि करण जी मंजूरी ॾेई छॾी। KP जे वॾे वज़ीर जे इतलात बाबति ख़ासि मददगार। KP काबीना जे इजलास में इंसाफ़ फूड कार्ड जारी करण जी मंजूरी ॾिनी वई। इहो कार्ड 1 जुलाई खां शुरू थींदो। डॉलर जे मुल्क खे पर लॻी विया। इंटर बैंक में डॉलर वधीक 2 रुपया महांगो। ओपन मार्केट में अमरीकी डॉलर 198 रुपयनि जो थी वियो। मुआशी माहिरनि जो चवणु आहे त डॉलर जी क़ीमत जो दारोमदार IMF सां दुहामितिर थियल ॻाल्हियुनि ते आहे। IMF सां ॻाल्हियूं कामयाब थियण जी सूरत में रुपए जी क़दर में बहितरी अची सघे थी। वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास। चीनी शहरनि जी सिक्योरिटी वधीक सख़्त करण जो फ़ैसिलो। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त चीनी शहरनि जी सिक्योरिटी ते का सौदेबाज़ी न कई वेंदी। घरू वज़ारत ऐं इदारा फुल प्रूफ सिक्योरिटी खे यकीनी बणाइनि। सिंध जे बैराजनि में पाणी जो बहिरान बरक़रार। 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज वटि 4000 क्यूसेक पाणी घटिजी वियो। कंट्रोल रूम सखर बैराज जी इंचार्ज चयो आहे त पाणी खोट सबबि राइस ऐं दादू केनाल खे नथो खोले सघिजे। क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ 21 मई ते सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। अयाज़ लतीफ़ पली जे चयो आहे त हिन वक़्तु सिंध में इंतिहाई अफ़सोसनाक ऐं ख़तरनाक सूरत हाल आहे। पाणी पीअण लाइ बि नाहे। चौपायो माल मरे पियो। इन फसल तबाह थी विया आहिनि। सिंध जे माण्हुनि जी दाह कूक ॿुधण लाइ को तयारु नाहे। पाणी खोट ख़िलाफ़ 21 मई ते हर नंढे वॾे शहर में एहतिजाज कयो वेंदो। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े बोया में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई। संगीन केसनि में घुर्बल 2 अहम दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जी सुञाणप कमांडर रशीद उर्फ जाबिर ऐं अब्दुल सलाम उर्फ चिमटो जे नाले सां थी। ISPR मूजिब 16 ऐं 17 मई जी राति जो दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। ॿिन्ही दहशतगर्दनि खे जहनुम हवाले कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जो वास्तो कलदम तंज़ीम सां हो।
आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां गॾियल अरब इमारात में शेख खलीफा बिन ज़ैद जे ॾाॾाणे ते शाही ख़ानदान सां ताज़ियत जो इज़हार। गॾियल अरब इमारात के सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल निहान आर्मी चीफ जी आजियां कई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा शेख खलीफा बिन ज़ैद अल निहान जी बुलंद दर्जात ऐं मग़फ़िरत की दुआ। नवाबशाह में गुजरवाह मां औरत जो लाश हथ PMU अस्पताल मुंतकिल। औरत की सुञाणप न थी थी। गंबट जी शाही बाजार में कपड़े की दुकान ता चोरी के इल्जाम में 3 औरतुन सोगियूं। दुकानदार औरतुन के डंडा ॾेखारे धिक्का ऐं दावा ॾींदो रहियो। वीडियो सोशल मीडिया ते विरहायो। अमेरिका में फोटोशूट के यादगार बनाने की ख्वाहिश रखंदड़ घोट कुंवार पंहिंजे कपड़न के बाहि लगाए छड़ी। वीडियो सोशल मीडिया ते वायरल।